जॾहिं महिल इमाम हुसैन शहीद थी वियो, उन जा बच्चा यतीम थी विया, बीबियूं पाक दामन उन्हनि खे कैदी कयो वियो। पोइ इहो काफ़िलो करबला खां कूफे आंदो वियो, कूफे खां दिमश्क आंदो वियो, हज़ारे किलोमीटरनि जो सफ़र करायो वियो। जेॾी महिल इहो काफ़िलो वञे पियो त अॻियों काफ़िले जे नेज़े ते सुहिणे हुसैन जो सिर पुठियों नबी जूं नियाणियूं कैदियां, मुस्तफा जा बच्चा कैदी कया विया हुया। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ी जाइ ते इहो काफ़िलो रात रहियो। सराय जेको जिते मुसाफ़िर खानो जिते रात रहिया, उन सराय जे मालिक ॾिठो त हे सुहिणियुनि सूरतुनि वारा नूरानी चेहरनि वारा हिननि खे कैदी कयो वियो आहे। चयूं पुछो, उन सराय वारनि पुछो थी केरु आहे जंहिंखे तव्हां कैदी कयो आहे? चयूं त हिकिड़ो बाग़ी हुयो, हुसैन नालो हुयुसि। वक़्त जे बादशाह यज़ीद जी बेअत न मञई, उनखे क़त्ल कयो वियो। ही उनजो सिर आहे, ही उन जा बच्चा हिन कैदी कयूं, उनखे यज़ीद वटि वठूं था वञूं। उन काफ़िल उन सराय जो मालिक सुञाणी वियो त ही मज़लूमनि जो उन चयो इहो काफ़िलो अॼो की राति मूंखे ॾींदो, मुंहिंजे हवाले कंदो। चई ईअं न, असांखे पैसा खपनि। जी मूं वटि सॼी ज़िंदगी जी कमाई जेकी बि पैसा आहिनि हड़ई तव्हांखे ॾींदुसि, पर हिकिड़ी राति इहो सिर मुंहिंजे हवाले कयो। ही काफ़िलो, ही नियाणियूं मुंहिंजे हवाले कयो, मां हिननि जी ख़िदमत करणु थो चाहियां। उन काफ़िले वारे, उन सराय वारे उन्हनि खे सोन ॾिना, चांदी ॾिना। हू त कुत्ता हुया, पैसे जा बुखिया हुया। उन्हनि पैसा वठी इमाम जो सिर उन सराय वारे जे हवाले कयो। उन छा कयो जो कमरा जेके साफ़ सुथरा, उन्हनि में नबी जे दाणे खे रहाया, उन्हनि जी ख़िदमत कयई, खाधा पीता ॾिनई, उन्हनि जी पूरी राति परघोर कयई। ऐं उहो सिर मुबारक पंहिंजे साम्हूं रखे थाल जे अंदरि ऐं ॿाहूं ॿधी अदब सां वेठो। चए थो राति जो वक़्तु थियो त हीअं ॾिसां पियो अछे रंग जा पखी आहिनि जेके मथां उॾामनि। इमाम हुसैन जा चप चुरनि पिया, ओॾी महिल अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थी। पूरी रात ख़िदमत में गुज़ारी। सुबुह जो जेॾी महिल काफ़िलो रवानो थियण लॻो, उन्हनि जेके पैसा वरिता, सोन चांदी वरितो, उन्हनि खे हीअं कोठरियूं जो खोलियूं त उहे सभु ठिकर ऐं फितर थी विया। जेके सोन ऐं चांदी हुया न, उहे ठिकर ऐं फितर बणिजी पिया। ऐं उन सराय जे भित ते हिकिड़ो ग़ैबी कलम सां हिकिड़ो शेर लिखजी वियो। लिखण वारो कंहिं न ॾिठो, पर शेर लिखियल नज़र आयो। अतरजू उम्मतन क़तलत हुसैना, अतरजू उम्मतन क़तलत हुसैना, अतरजू उम्मतन क़तलत हुसैना, शफात जद्दी
यौमल हिसाबी उहे बदबख्त जन हुसैन खे क़त्ल कयो आहे छा उहे अञा बि उमेद रखनि था त हुसैन जो नानो को उन्हनि जी सिफारिश कंदो अरे उहे त तड़जी विया उहे त लानत जा हक़दार थी विया जन हुसैन खे ईज़ायो उहे त रब जे रहमत खां तड़जी विया मुझा दोस्तों जेॾीमहिल इहो काफ़िलो इमाम हुसैन जो दिमश्क जे शहर में आयो परे खां जेको काफ़िलो हो न कूफे वारो काफ़िलो रस्तो ये यज़ीद पंहिंजी माड़ी ते वेठो यज़ीद पंहिंजी माड़ी ते वेठो हुयो ऐं काफ़िलो ईंदे ॾिठई त चवे पियो कां पियो कांका करे उनखे पियो चए त कख औला तक इन्नी कदैत मिन आल हाशिम दुयूनी ए काम तू कांका करी या न करी मां मुहम्मद जे घराणे खां पंहिंजा पलांद सभु वठी छॾिया जेके बदर में मुंहिंजा ॾाॾा काफ़र मरी विया न बदर जी जंग में यज़ीद पियो चए मुंहिंजा ॾाॾा मरी विया हुया मुंहिंजा मामाणा चाचाणा मरी विया बदर में काफ़र उन्हनि जो बदिलो मूं मुहम्मद जे घराणे खां वठी छॾियो अॼु बि के माण्हू उन यज़ीद जी हिमायत था कनि चवंदा यज़ीद हक़ जो इमाम हुयो लानत हुजे उन्हनि माण्हुनि ते जेके मुस्तफ़ा जे बचन जा दुश्मन आहिनि दुश्मननि जी हिमायत कनि था अल्लाह जी फिटकार लानत उन्हनि जे मथां रहमत उन्हनि ते वसंदी आहे जेके मुहम्मद जे बचन सां मुहबत जेॾीमहिल मुंहिंजा दोस्तो इहो काफ़िलो दिमश्क जे शहर में पहुतो आहे हिकिड़ो माण्हू पियो चए मां घर जी छत ते हुजां उते कुरान सूरह कहफ जी आयत सूरत पियो पढ़ा कहफ सूरत उनमें ये आयत पढ़ियम अम हसिबत अन असहाबल कहफ वर्रकीम कानू मिन आयातिना अजबा छा तव्हां समझो था त असहाबे कहफ ऐं रकीम जो किस्सो को अजब जहिड़ो आहे जेॾी मां इहा आयत पढ़ी त इमाम हुसैन जो सिर नेज़े ते हो ओॾी महिल चप चुरिया ओॾी महिल आवाज़ आयो कुरान पढ़ण वारा ओ कुरान पढ़ण वारा असहाबे कहफ ऐं रकीम जे किस्से खां मूं हुसैन जो किस्सो अञा अजीब दर्दनाक आहे जिस्म करबला में आसिर दिमश्क में आ पर ज़बान ते रब दे कुरान जी तवार जारी उहा बाज़ार उमेदी बाज़ार सरबिया मां पाण उहा बाज़ार ॾिसी आयो आहियां ख़ुदा जाने जेॾीमहिल उते पहुतुसि न ईअं चिकिर छुरी पियो अखियुनि मां ॻोड़ा वही पिया जिते इमाम ज़ैनुल आबिदीन खे कैदी करे आंदो हुयो जिते सैयदा ज़ैनब साईं खे हिकिड़े चौराहे ते हिन काफ़िले खे बीहारियूं इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार ज़ंजीरनि में कैद हुयो अबू दीलन का रिवायत है जने इमाम ज़ैनुल आबिदीन खे थी हक़त में उन दिमश्क जे चौराहे ते अचे बीहारियूं त हिकिड़ो यज़ीदी माण्हू आयो उन इमाम ज़ैनुल आबिदीन खे ॾिसी चवण लॻो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी क़तलकुम वस्तअसलकुम वक़ता करनल फितनते यज़ीदी पे अल्लाह जो शुक्र आहे जे तव्हां जो ख़ात्मो कयो तव्हां जी पाड़ फिटी फितने जा सिंग वढी तव्हां यज़ीद खे न पिया मञो यज़ीद जी बेअत न पिया कयो अल्लाह तव्हां खे चट कयो तव्हां जूं पाड़ूं कटिजी वियूं कंहिंखे पियो चवे ओॾी महिल सोने ज़ैनुल आबिदीन जे दिलि ते छा गुज़रियो
वो यजीदी ये चवण लगो तो जी पाड़ पटजी वई यजीद सोभारो थी वियो तमा नाकाम थी वियो जेडी मल ये लफ्ज चई हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन चयस तू मुसलमान है या काफिर है जी मां मुसलमान आया मां मोहम्मद सोने जो कलमो पढ़ने वारो आया वो हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाया भला तू कुरान पढ़ियो कुरान तो पढ़ियो जी हाँ कुरान पढ़ियो मैं कुरान जो हाफिज आया जी भला कुरान में यह आयत पढ़ी थी कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा ओ नबी ओ मुझे महबूब इन्हनि मुसलमान सदाइण वारनि खे चओ तव्हां खां कुझु बि बदिलो एवज़ो नथो घुरां मूं तव्हांखे दीन सेखारियो आहे इस्लाम सेखारियो आहे इन जे एवज़ ॿियो कुझु नथो घुरां इल्लल मवद्दत फिल कुर्बा बस मुंहिंजे बच्चनि सां मोहबत रखिजो मुझे कराबतदारन सा मुझे अहल बैतन सा मोहब्बत रखजो इल्लल मवद्दत फिल कुर्बा इमाम ज़ैनुल आबिदीन चयो तो वो तोखे खबर है अहल कुर्बा केर है जी मुखे खबर ना है वो केर है जी पो तू केड़ो मुसलमान नहीं जेके पंहिंजे नबी दे बच्चन जी सुञाण अल्लाह जे कुरान में जे नबी जे बच्चन जी मोहब्बत फर्ज कई वई आ उन्हें मुस्तफा जे बच्चन मामा जी मोहब्बत फर्ज कई वई आ उन्हनि फर्दन मामा बि हिकिड़ो फर्ज आया ही मुंहिंजो जेको घरानो आ ही मुंहिंजा बच्चा इमाम हुसैन जो घरानो आ जेके तव्हां कैद बणायो आ ही उहो ई घरानो आ जंहिंजी कुरान में तव्हां ते मोहब्बत फर्ज कई वई आ जेडी मल इमाम ज़ैनुल आबिदीन उहा कुरान जी आयत पढ़ी त उन यजीदी जो शर्म खां ॾाढो हेठि झुकी वियो फरमायो त असीं उहे मोहम्मद जो घरानो आहियूं जंहिंजी मोहब्बत उम्मत जे लाइ फर्ज़ कई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह भागवारो भलारो पंज तन सांझ जो प्यारो भागवारो भलारो पंज तन सांझ जो प्यारो रहमतूं बरकतूं सब उन्हीअ लहे बेड़ो उन जो सदा पार ओ बेड़ो उन जो बेड़ो उन जो मुस्तफा मुझे सिर जो असाई मुर्तजा मुझो मौला सदा है मुस्तफा मुझे सिर जो असाई मुर्तजा मुझो मौला सदाई पाक न्याणी नबी जी भलारी
पाक न्याणी नबी जी भलारी मुझो हसनैन सा प्यारो कहंदो प्यारा जो मुझो हसनैन सा बख्तवारो भलारो पंज तन सांझ जो प्यारो आहे पंज तन सां रखी जंहिं अदावत उन जी बेकार सारी इबादत लानतुन जा विझी गट गिचीअ में लानतुन जा पियस गट गिचीअ में दुनिया उकबा अंदर ख्वार आहे बख्तवारो भलारो पंज तन सां ओ पंज तन सां पंज तन सां मिठा रब खां दुआ इहा घुर तरफ़ इन घराणे जी मोहब्बत में जियारे इन मोहब्बत वारो माहौल सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो अद्दिबू औलादकुम अला सलास खिसाल पंहिंजे औलाद के पंहिंजे बच्चन के टे ॻाल्हियूं ज़रूर सेखारियो घणियूं ॻाल्हियूं पंहिंजे बच्चन के घणियूं ॻाल्हियूं सेखारियो तव्हांजो फर्ज़ आहे कोठी वारो करमाबाद अचण वारो तव्हांजे मथां फर्ज़ आहे त पंहिंजे बच्चन खे टे ॻाल्हियूं ज़रूर सेखारींदव ॿुधायां अमल कयो त ॿुधायां पहिरियों साईं फरमाइनि था हुब्बे नबी कुम पंहिंजे बच्चन खे पंहिंजे नबी जी मोहब्बत सेखारियो पंहिंजे औलाद खे पंहिंजे नबी जो प्यार मोहब्बत मवद्दत नबी जी उल्फत पंहिंजे बच्चन खे सेखारियो ॿिए नंबर ते वहुब्बे अहल बैतिही नबी जे अहल बैतन जी मोहब्बत पंहिंजे बच्चन खे सेखारियो नबी जे घराणे जी मोहब्बत औलाद खे सेखारियो हिकिड़ो छोकिरो मुंहिंजे साम्हूं आंदो न मूं पुछियो मां चयो असांजे नबी जो नालो छा आहे चई कायदे आज़म मोहम्मद अली पंजो दर्जो पियो पढ़ी ये मोचड़ा हिन जे पीउ मां खे लॻंदा न या ये उस्ताद जन हिन खे पढ़ायो आहे फादर इन्हनि खे लॻंदा न जेके पंज दर्जा पढ़ण वारे छोकिरे खे इहा ख़बर न आहे त असांजो नबी खे मुस्लमान साईं फरमाइनि था पंहिंजे बच्चन खे नबी जी मोहब्बत सेखारियो नबी जे अहल बैतन जी मोहब्बत सेखारियो वक़िराअतिल क़ुरान पंहिंजे औलाद खे क़ुरान पढ़णु सेखारियो क़ुरान पढ़ायो भली स्कूल में पढ़ायो भली हाई स्कूल में पढ़ायो भली कॉलेज में पढ़ायो भली यूनिवर्सिटियूं पढ़ायो भली MA BA करायो भली PhD करायो पर घटि में घटि बच्चन खे क़ुरान पढ़ायो हलाल हराम जी तालीम ॾियारियो जाइज़ छाहे नाजाइज़ छाहे अबे जा हक़ कहिड़ा अम्मा जा हक़ कहिड़ा ओड़े पाड़े जा हक़ कहिड़ा पंहिंजे बच्चन खे इहा ॻाल्हि ज़रूर